नाज़रीन, अफगानिस्तान पारां सरहदनि जी भञकड़ी कंदे पाक अफगान बॉर्डर वेझो पाकिस्तानी शहरी इलाइक़नि मथां बिना जवाज़ चिड़ ॾियारींदड़ फायरिंग कई वई आहे। पाक फौज अफगानिस्तान के बर वक्त ऐं भरपूर जवाब ॾींदे अफगान फौजियुनि जूं केतिरियूं ई चौकियूं ऐं ख़ारजनि जा ठिकाणा तबाह करे छॾिया आहिनि। पाक फौज जवाबी फायरिंग में केतिरा ई अफगान फौजी ऐं ख़ारजी मारिजी विया आहिनि। अफगान फौजी मारिजी वियलनि जा लाश ऐं चौकियूं छॾे भॼी विया आहिनि। सिक्योरिटी ज़रिए चवण आहे त पाक फौज अफगान तालिबान जो गज़ा नाले हेडक्वार्टर दुरानी कैंप ऐं ॿियूं चौकियूं तबाह करे छॾियूं आहिनि। उन्ही चौकियुनि ते पाकिस्तान झंडा लहराया विया आहिनि। 50 खां वधीक अफगान तालिबान मारिजी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। अफगानिस्तान पारां सरहदनि जी भञकड़ी कंदे पाक अफगान बॉर्डर वेझो पाकिस्तानी शहरी इलाइक़नि मथां बिना जवाज़ चिड़ ॾियारींदड़ फायरिंग कई वई आहे। पाक फौज अफगानिस्तान खे बर वक्त ऐं भरपूर जवाब ॾींदे अफगान फौजियुनि जूं केतिरियूं ई चौकियूं ऐं ख़ारजनि जा ठिकाणा तबाह करे छॾिया आहिनि। पाक फौज जी जवाबी फायरिंग में केतिरा ई अफगान फौजी ऐं ख़ारजी मारिजी विया आहिनि। अफगान फौजी मारिजी वियलनि जा लाश ऐं चौकियूं छॾे भॼी विया आहिनि। सिक्योरिटी ज़रिए चवण आहे त पाक फौज अफगान तालिबान जो गज़ा नाले हेडक्वार्टर दुरानी कैंप ऐं ॿियूं चौकियूं तबाह करे छॾियूं आहिनि। उन्ही चौकियुनि ते पाकिस्तान जा झंडा लहराया विया आहिनि। 50 खां वधीक अफगान तालिबान मारिजी विया आहिनि।